अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो? पंजाब असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जी सदारत हेठि अॼु थींदो। सूबाई असेंबली जे अॼु थींदड़ इजलास में नए क़ाइदे ऐवान जी चूंड कई वेंदी। गॾियल ऑपोज़िशन जे हमज़ा शहबाज़ ऐं PTI जे परवेज़ इलाही में मुक़ाबिलो थींदो। ॿिन्ही उम्मीदवारनि तरफ़ां घुर्बल अक्सरियत हासिल करण जी दावा। कौमी असेंबली जो बिना मुक़ाबले चूंडिजी वियल स्पीकर राजा परवेज़ अशरफ अॼु पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणंदो। पैनल ऑफ चेयरमैन अयाज़ सादिक जी सदारत हेठि कौमी असेंबली जो इजलास थींदो। कौमी असेंबली जे इजलास खां पहिरीं नून लीग ऐं इतिहादी पार्टियुनि गॾियल इजलास थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। इजलास दौरान डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ खे कामयाब बणाइण लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जा अघ बरक़रार रखण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ओघरा जे पेट्रोल 21 रुपया ऐं डीज़ल 50 रुपया फ़ी लीटर ते वधाइण वारी समरी रद्द करे छॾी। अवाम जे मुफ़ादनि पटांदड़ पेट्रोल अघ बरक़रार रखण जो फ़ैसिलो। नई काबीना जी जोड़जक जल्द कई वेंदी। समूरा मामला मुशावरत सां तय कया वेंदा। इस्लामाबाद में इतिहादियुनि जे मान में ॾिनल इफ़्तार डिनर जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त PM हाउस में समूरनि सूबनि जे ऑफिसरनि खे मुक़ररु कयो वेंदो। हर साल रमज़ान पैकेज तहत सस्तो अटो मिलंदो हो। हुकूमत अवाम खे हर मुमकिन रिलीफ फ़राहम कंदी। उत्तर वज़ीरिस्तान वेझो फ़ौजी काफ़िले ते दहशतगर्दनि जो हमिलो। 7 फ़ौजी जवान शहीद, 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि दहशतगर्दनि पाक अफ़गान सरहद जे इशाम वारे इलाइक़े में काफ़िले ते हमिलो कयो। शहीदनि में सिपाही जुनेद अली, सिपाही एजाज़ हुसैन, हवलदार तारिक यूसुफ शामिल। सिपाही सलेमान वकास ऐं जवाद ऐं वकार अहमद शहादत माणी। फोर्सिस जवाबी कार्रवाई करे 4 दहशतगर्दनि खे मारे छॾियो। सरहद पार खां हमलनि ते पाकिस्तान जो अफ़गान नाज़िमुल उमूर खे तलब करे एहतिजाज। हालाणी वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादसो, 2 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। फौतियुनि में लाड़का निवासी नौजवान बिलावल गाड़ी ऐं ग़ुलाम रज़ा गाड़ी शामिल। लाश अस्पताल मुंतक़िल। सांगड़ वेझो नवाबशाह रोड ते कार कल्टी, 1 ॼणो फौत, 3 ज़ख़्मी। फौती जी सुञाणप फ़क़ीर लाल साईं जे नाले तौर थी। ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। कंडियारो वेझो क़ौमी शाहराह ते 2 ट्रॉलरनि में टक्कर, 1 ॼणो फौत, 2 ज़ख़्मी। गडाब वेझो रेड़ी ॻोठ में घर मां 1 ॼणे जो गलो कपियल, लाश हथ इलाइक़े वासियुनि जी इतलाह ते पुलिस पहुची लाश खणाए जिना अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं मेहर में मक़तूल नौजवान साहिल गांगरो जे क़त्ल केस में अहम अॻ भराई। पुलिस पारां क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे क़त्ल में जेको बि मुलविस हूंदो खेसि बख़्श न कयो वेंदो।